सिंधी ॿोली ओताक में तव्हांजो स्वागत आहे हिन हिकु नए एपिसोड में। अॼु जे हिन एपिसोड में असां गुलज़ार साहिब जे लिखियल हिकु नज़म ते सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं। नज़म किताब जे बारे में आहे ऐं उर्दू में आहे, पर मूंखे पक आहे त जिन खे बि हिंदी सम्झ में ईंदी आहे उन्हनि खे उहा नज़म सम्झ में ईंदी। तव्हां मां जिन पहिरीं वारा एपिसोड ॿुधा हूंदा त उन्हनि खे यादि हूंदो त ओताक जे 3 एपिसोड में मां लाइब्रेरी ऐं किताबनि बाबति कुझु ॻाल्हायो हो ऐं अॼु वरी उन बाबति ॻाल्हाए रहियो आहियां। अॼुकल्ह असां किताब, मैगज़िनूं या अख़बारूं, आईपैड, किंडल ऐं ॿियनि मोबाइल माध्यमनि सां पढ़ी रहिया आहियूं स्क्रीन ग्लास जे पुठियां। त हीअ नज़म हुन बाबति ई आहे ऐं गुलज़ार साहिबु यादि थो करे त जेके प्रिंटेड किताब हूंदा हुआ, छपियल किताब हूंदा हुआ, उहे पढ़ण जो कहिड़ो मज़ो हूंदो हो ऐं उन्हनि सां छा महसूसु थींदो हो, उन बाबति हुन पंहिंजी बेहद ख़ूबसूरत उर्दू भाषा में हिकु नज़म लिखी आहे जेका असां पढ़ंदासीं ऐं उन बाबति ॻाल्हाईंदासीं। त अचो त नज़म पढ़ूं। किताबें झांकती हैं बंद अलमारी के शीशों से, बड़ी हसरत से तकती हैं। महीनों अब मुलाकातें नहीं होती, जो शामें उनकी सोहबत में कटा करती थी, अब अक्सर गुजर जाती हैं कंप्यूटर के पर्दों पर। बड़ी बेचैन रहती हैं किताबें, उन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है, बड़ी हसरत से तकती हैं। हिन मिसरा में जेके जुमला आहिनि उन्हनि में हिकिड़ो अखर आयो आहे हसरत। हसरत माना इच्छा, अफ़सोस रहिजी वञे त किताबनि खे कोई पढ़े कोन थो त किताबनि खे हिकु अफ़सोस थी रहियो आहे, दुख थी रहियो आहे, इच्छा आहे त ॿिया माण्हुनि खे पढ़नि। इहो हिकु उर्दू अखर आहे हसरत। ऐं ॿियो अखर अचे थो हिन में, जो शाम में उनकी सोहबत में कटा करती थी। हाणे हिते सोहबत अखर जेको आहे उहो दोस्ती, यारीअ खे चइबो आहे सिंधीअ में सोहबत। त ॾिसो कहिड़ो ख़ूबसूरत उन्हनि जुमिलो लिखियो आहे, जो शामें उनकी सोहबत में कटा करती थी, अब अक्सर गुजर जाती हैं कंप्यूटर के पर्दों पर। मूंखे ख़बर न आहे तव्हां मां केतिरा कंप्यूटर ते कमु कंदा हूंदा, पर इहो पक आहे त लॻभॻि सभु ॼणा जेके तव्हां ॿुधो था मोबाइल जे स्क्रीन पुठियां ज़रूरु ॾिसंदा हूंदा, शाम थिए या राति थिए या सुबुह थिए। त अॻियां वधूं। जो क़दरें वो सुनाती थी, गुलज़ार साहब चयो थो किताबनि बाबति, जो क़दरें वो सुनाती थी, जो क़दरें वो सुनाती थी कि जिनके सेल कभी मरते नहीं थे, वो कदरें अब नज़र आती नहीं घर में, जो रिश्ते वो सुनाती थी वो सारे उधड़े उधड़े हैं, कोई सफ़ा पलटता हूँ तो एक सिसकी सी निकलती है, कोई सफ़ा पलटता हूँ तो एक सिसकी निकलती है, कई लफ्ज़ों के मायने गिर पड़े हैं, बिना पत्तों के सूखे तुंड लगते हैं, वो सब अल्फाज जिन पर अभी कोई मायने नहीं उगते। हिते गुलज़ार साहिब किताब जी हिकु वण सां भेट थो करे पियो ऐं ॿियो हुन ॿुधायो आहे त जो क़दरें वो सुनाती थी। क़दरें माना वैल्यूज़, नॉर्म्स, मुल्ह सिंधीअ में चइजे, जेके असांखे सिखियाऊं ॾींदियूं हुयूं किताब, उहे कॾहिं मरंदा कोन हुआ। वे कदरें अब नज़र आती नहीं घर में, जो रिश्ते वो सुनाती थी वो सारे उधड़े उधड़े से हैं। जीअं चइबो आहे न भई रिश्तो टुटी पवंदो आहे, धाॻो टुटी पवंदो आहे त उहो टुटी पवंदो आहे, उधड़े उधड़े हैं रिश्ते। ऐं हिते हिकिड़ो तमामु ब्यूटीफुल लफ़्ज़ यूज़ कयो आहे, कोई सफ़ा पलटता हूँ तो एक सिसकी सी निकलती है। जेको पेज थींदो आहे पनो किताब जो, उहो सफ़ा ऐं लफ़्ज़नि मां माना निकिरी वई आहे ऐं उन्हनि जी भेट करे थो, बिना पत्तों के सूखे तुंडे लॻते हैं। जीअं वण में सुकल काठी हूंदी आहे, सुकल तारी हूंदी आहे, उन वांगुरु पियो अॼुकल्ह लॻे। त हिकु भेरो वरी उर्दू में मज़ो वठूं। जो कदरें वो सुनाती थी कि जिनके सेल कभी मरते नहीं थे, वो कदरें अब नज़र आती नहीं घर में, जो रिश्ते वो सुनाती थी वो सारे उधड़े उधड़े हैं,
कोई सफ़ा पलटता हूँ तो एक सिसकी सी निकलती है, कई लफ्ज़ों के मायने गिर पड़े हैं, बिना पत्तों के सूखे तुंड लगते हैं वो सब अल्फाज, जिन पर अब कोई मायना नहीं उगते। बहुत सी इस्तिलाहें हैं जो मिट्टी के सकोरों की तरह बिखरी पड़ी हैं, गिलासों ने उन्हें मतरूक कर डाला। ज़बां पर जायका आता था जो सफ़ा पलटने का, अब उंगली क्लिक करने से बस एक झपकी गुजरती है। हिनन लाइनुन में, हिनन मिसराउन में गुलज़ार तमाम ब्यूटीफुल ख़ूबसूरत नमूने चवे तो त घणई टर्मिनोलॉजीज़ आहिनि, इस्तिलाह माना वोकेबुलरीज़, अखर लफ़्ज़, घणई लफ़्ज़ आहिनि जेके ठिकर जे बासणनि वांगुरु, मिटीअ जे बासणनि वांगुरु टिरिया पिखड़ा पिया आहिनि। हाणे सकोरो उर्दू अखर आहे जंहिंजी माना आहे मिटीअ जो बासण, क्ले पॉट, ऐं गिलास जेके आहिनि, स्क्रीन्स जेके आहिनि, उन्हनि खे अलॻि करे छॾियो आहे अखरनि खे। त हिकु ज़ुबान में जेको ज़ाइको ईंदो हुयो, हिते चवे थो ज़बां पर ज़ाइका आता था जो सफ़े पलटने का। तव्हां जेकॾहिं किताबु पढ़ंदा हूंदा त केतिरा दफ़ा असां पनो फेराइण लाइ चप तां थोरी आंगुर आली करे पोइ पनो फेराईंदा आहियूं, त उहो हिन केॾो ख़ूबसूरत नमूने बयानु कयो आहे। ज़बां पर ज़ाइका आता था जो सफ़े पलटने का, अब उंगली क्लिक करने से बस एक झपकी गुजरती है। त अचो अॻियां वधूं। बहुत कुछ तह बतह खुलता चला जाता है पर्दे पर, किताबों से जो ज़ाती राब्ता था कट गया है। बहुत कुछ तह बतह खुलता चला जाता है पर्दे पर, किताबों से जो ज़ाती राब्ता था कट गया है। कभी सीने पे रख के लेट जाते थे, कभी गोदी में लेते थे, कभी घुटनों को अपने रेहल की सूरत बनाकर नीम सजदे में पड़ा करते थे, छूते थे ज़बीं से। हिते 3-4 अखर अरबी जेके उर्दू जा आहिनि उहे सम्झण जहिड़ा आहिनि। त किताबों से जो ज़ाती राब्ता था, राब्ता माना रिश्तो, रिलेशनशिप, उहो असां कॾहिं किताब खे सीने ते छातीअ ते रखी करे पढ़ंदा हुआसीं, कॾहिं गोदीअ में रखंदा हुआसीं, ऐं कॾहिं कॾहिं गोॾनि जे विच में पकड़े करे रखंदा हुआसीं। रेहल माना जेको चौकी थींदी आहे न किताब पढ़ण, ख़ासि करे धर्मी किताब पढ़ण लाइ तव्हां घर में ॾिठो हूंदो माण्हू चौकी रखंदा आहिनि, उनखे उर्दू में या अरबी में रेहल चइबो आहे। त कभी घुटनों को अपने रेहल की सूरत बनाकर नीम सजदे में पड़ा करते थे, छूते थे ज़बीं से। हाणे नीम सजदे माना प्रार्थना करणु। तव्हांखे जेकॾहिं ॾिठो हुजे घर में लेडीज़ जॾहिं किताब पढ़ंदियूं आहिनि त उनखे पूॼा वांगुरु खणंदियूं आहिनि, मथे ते टेकींदियूं आहिनि, निरड़ ते रखंदियूं आहिनि। ज़बीं से, छूते थे ज़बीं से, निरड़ सां छुअणु, ऐं नीम सजदे माना अधु प्रार्थना करणु। त असां किताब खे घणेई दफ़ा मथे ते लॻाईंदा आहियूं, त उनजो हिन ज़िक्र कयो आहे हिते गुलज़ार साहिब। त कभी घुटनों को अपने रेहल की सूरत बनाकर नीम सजदे में पड़ा करते थे, छूते थे ज़बीं से। छा त ब्यूटीफुल, छा त ख़ूबसूरत बयानु आहे हिते। ऐं आख़िर जो ही कुछ मिसराऊं। वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी, वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी, मगर वो जो किताबों में मिला करते थे, सूखे फूल और महके हुए रुके, किताबें मांगने, गिरने, उठाने के बहाने रिश्ते बनते थे, उनका क्या होगा, वो शायद अब नहीं होंगे। हिनन मिसरान में इल्म अखर वापरियल आहे, इल्म माना ज्ञान, नॉलेज। त गुलज़ार चए थो वो सारा इल्म तो मिलता रहेगा, मिलंदो रहंदो, पर किताबनि में जेके असांखे सुकल गुल मिलंदा हुआ, तव्हांखे जिन खे यादि आहे पंहिंजी जवानियुनि जे वक़्त जूं ॻाल्हियूं, त थी सघे थो तव्हांखे बि किताब में कंहिं गुल विझी ॾिनो हुजे, कुझु सुगंधदार शइ विझी ॾिनी हुजे। ऐं केतिरनि ई हिंदी फिल्मुनि में तव्हां ॾिठो हूंदो, किताब किरंदा आहिनि, छोकिरो छोकिरी किताब खणंदा आहिनि, उन बहाने उन्हनि जूं अखियूं मिलंदियूं आहिनि, उन जा रिश्ता ठहंदा आहिनि। त उनजो हिन गुलज़ार बयानु कयो आहे त उन्हनि जो छा थींदो। वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी, मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और महके हुए रुके,
किताबें मांगने, गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे, उनका क्या होगा? वो शायद अब नहीं होंगे, वो शायद अब नहीं होंगे। उम्मीद है तव्हांखे गुलज़ार जी हीअ नज़म किताबनि बाबति वणी हूंदी ऐं तव्हांजी कुझु यादगिरियूं किताब पढ़ण जूं वापसि मोटी आयूं हूंदियूं ऐं थी सघे थो उन बहाने वरी तव्हां छपियल किताब पंहिंजे हथ में खणी करे पढ़णु शुरू कयो। महिरबानी।